दोस्तों, तख़लीक़ न वञण खां पहिरीं असां ईंदड़ हफ़्ते जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे सिंधी अदबी शाख टंडो मोहम्मद ख़ान, उन प्रोग्राम जे हवाले सां ऐं उन में सभिनी दोस्तनि जी भरपूर शिरकत जे हवाले सां ऐं ऑर्गेनाइज़िंग कमेटी जे हवाले सां, कमकार जे हवाले सां, पंहिंजूं ज़िमेदारियूं निभाइण जे हवाले सां आउं असांजे राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी गुज़ारिश कंदुसि त ईंदड़ प्रोग्राम जे बारे में सभिनी दोस्तनि खे तफ़सील सां आगाह बि कनि ऐं दावत बि ॾियनि दोस्तनि खे, ख़ुदि खे बि ऐं संदनि पंहिंजनि दोस्तनि खे बि। आज़म भट्टी। दोस्तों, सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां हर साल तव्हांखे जेको गोल्ड मेडल मिलंदो आहे मीर ग़ुलामुल्लाह ख़ान टालपुर लिटरेरी गोल्ड मेडल, उन जी निस्बत सां ही टियों गोल्ड मेडल आहे जेको असांखे टालपुर ख़ानदान जे तरफ़ां मिलियो आहे सिर्फ़ु इल्मी अदबी ख़िदमतुनि जे मनता तौरु। ऐं आउं सम्झां थो 2022, 23 ऐं 24 टियों साल आहे हिन गोल्ड मेडल खे। उन निस्बत सां सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जी बाडी खे इहो अख़्तियार मिलियलु आहे कारोबारी कमेटी जे तरफ़ां, उहा उन्हनि समूरे सिलसिले जो फ़ैसिलो करे ऐं उन ते अमल दरामद कराईंदी। उन निस्बत सां सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जी बाडी जो फ़ैसिलो थियो, जंहिंमें इहो तय कयो वियो त 31 मई 2024 ते सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां असांजी सिंधी अदबी संगत जे इंतिहाई जाखोड़ी साथी अॻूणे सेक्रेटरी ऐं सिंधी ॿोली जे ख़ूबसूरत शाइर, नक़ाद, रागी, मौसीकार साईं रफ़ीक आसिफ़ लिगारी सां रियाण अदबी रियाण बि रचाई वेंदी ऐं उन सां गॾोगॾु एवार्ड तक़रीब बि हूंदी। हुन में हिकिड़ो एवार्ड जेको असांजो आहे उहो गोल्ड मेडल आहे, उन खां अलावा ॿियो शाख जे तरफ़ां हिकिड़ो मनता एवार्ड हूंदो आहे। उन सिलसिले में असांजूं तयारियूं जारी ऐं सारी आहिनि। असांजी शाख जी बाडी जिन दोस्तनि ते ज़िमेदारियूं रखियूं आहिनि उहे सभु ख़ुशि असलूबी सां पंहिंजूं ज़िमेदारियूं निभाइनि बि पिया ऐं बाक़ी कुझु ॾींहं रहिया आहिनि उन प्रोग्राम में। पोइ शाख टंडो मोहम्मद ख़ान जे हवाले सां हीउ जेको असांजो साल जो हिकिड़ो बहितरीनु वॾो इवेंट हूंदो आहे, जंहिंमें सॼी सिंध मां दोस्त कई ईंदा आहिनि ऐं न रुगो असांजे इल्मी अदबी तौरु ख़िदमतूं ॾींदड़ उन्हनि दोस्तनि जी पवीराई थींदी आहे, पर उन्हनि खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा बरपी वेंदी आहे, हिकिड़ो उत्साह जो जहान बि जुड़ंदो आहे। उन सिलसिले में शाख जे समूरनि मेंबर दोस्तनि खे जेके मौजूदु आहिनि या जेके मौजूदु न आहिनि, तव्हांजी तरफ़ सां उन्हनि सभिनी खे न रुगो हिन प्रोग्राम में भरपूर शिरकत जी दावत आहे, पर पंहिंजनि दोस्तनि साथियुनि समेत ऐं ॿियो इहो खोड़ सारा असांजा दोस्त ॿाहिरां बि अचनि था। शाख जा जेके बि दोस्त आहियूं असीं सभु हिन प्रोग्राम जा मेज़बान आहियूं ऐं असांखे मेज़बानी वारा फराए सरअंजाम ॾियणा आहिनि। असांजा जेके बि दोस्त आहिनि उहे अतल अमकान कोशिशि कनि त जेके महिमान अचनि था उहे हिकिड़ो भरपूर ऐं मुफ़बित तासुर तां खणी वञनि ऐं न रुगो प्रोग्राम जी कामयाबी जे हवाले सां, पर असांजे सरगर्मियुनि जे हवाले सां हीउ इवेंट जेको आहे उहो असांजे लाइ इंतिहाई माना लाभाइतो साबित थिए। उन जे लाइ असां सभिनी दोस्तनि खे गॾिजी कोशिशूं करणियूं पवंदियूं ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त 31 मई ते असां 3 वॻे प्रोग्राम जी दावत ॾिनी आहे ऐं काढ़ो बि आहे, गर्मी बि आहे, दोस्त जेसीं पहुचनि कोशिशि आहे त 4 बजे ताईं असां प्रोग्राम पंहिंजो शुरू बि करे छॾियूं। त जेके बि दोस्त आहिनि उहे न रुगो मेज़बानी जा फराइज़ सरअंजाम ॾियण जी कोशिशि कनि ऐं पंहिंजा जेके बि दोस्त अज़ीज़ आहिनि जेके इल्मी अदबी सरगर्मियुनि सां चाह रखनि था उन्हनि खे पंहिंजे सिरे खां दावतूं ॾेई सघनि था, उन्हनि जी शिरकत खे यकीनी बनाए सघनि था। ऐं आउं सम्झां थो हीउ जेको असांजो 31 मई वारो प्रोग्राम आहे उहो सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जी तारीख़ में हिकिड़ो नओं इज़ाफ़ी क़दम साबित थींदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।